अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां ॾिसी रहिया आहियो HRJDO न्यूज़ ऐं मां आहियां वज़ीर उंडड़। ख़बर शामिल कयूं था HRJDO न्यूज़ जे रिपोर्टर दिलदार चांडियो जी। गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल सकण पारां हिकु सिंध हिकु सक़ाफ़त जे हवाले सां स्कूल में हिकु शानदार प्रोग्राम मुनक़िद कयो वियो, जंहिंमें शागिर्दनि पारां क़ौमी गीत ऐं टेबलोज़ पिणु पेश कया विया। उन मौक़े ते हेड मास्टर नबी बख़्श चांडियो ऐं सकण प्रेस क्लब जे सदर मोहम्मद सिद्दीक़ मंगियो अलॻि अलॻि ॻाल्हाईंदे चयो त सिंध जी तहज़ीब शाहूकार तहज़ीब आहे, जेका सदियुनि खां क़ाइमु आहे। सिंधी मीडिया सक़ाफ़त खे नवां रंग ॾिना आहिनि जेकी साराह जोॻा आहिनि। हिननि चयो त सिंध ऐं सिंध जी सक़ाफ़त सां हद दर्जे जो प्यारु आहे, जंहिंजो सबूत ई शागिर्द आहिनि जिन हेॾो प्रोग्राम तरतीब ॾेई सुजाॻ हुजण जो सबूत ॾिनो आहे। प्रोग्राम खे क़ुर्बान अली उमराणी, न्याज़ अहमद चांडियो, नूरदीन कीरियो ऐं काज़ी जावेद सनाई पिणु ख़िताबु कयो। वधीक ख़बरुनि अपडेट लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।